अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व अहब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि व फुक़राए तरीक़तिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मेरा मुर्शिद मदद कर अचे ओखिय वेर लिल्लाह लग लतीफ चए भर पाज़िया दे पेर। औलाद अली शेर कर का महर मुरीद ते दिलों दस्तगी रखे जो साइल सद करे। हकल में हाशिम शाह चे वेलो वीर बरे तोड़े आ पंध परे तब कंदो आ मुहाड़ मुरीद दे। बगदाद शहर दी निशानी उचियां लमियां खजूराहू तन मेरे पुरजे पुरजे जिमी दर्जी दे लीराहू। इन लीरा दी कफनी गल पाकर मैं तो रल सा संग फकीरा हूँ। बगदाद शहर दे टुक
हिकड़े मंगसा बाहू मैं तो करसा मीरा मीरा हूँ। हमदई सना खां बाद लायके सद इज्जत व एहतराम मीरे महफिल व सदर जलसा हजरत अल्लामा व मौलाना आलम नबील फाजिल जलील व आलम बामल हजरत क़िबला साईं मौलाना शाहिद रजा अतारी दामत बरकातुहुल आलिया स्टेज जी सूंह ऐं सिंगार वडे शान ऐं मकाम वारा अहले सुन्नत व जमात जा उलमाए कराम व हुफ़ाज़े कराम व बिरादरान इस्लाम प्यारा मुसलमान भाईरो अजीजो दोस्तों, अल्लाह रब्बुल आलमीन जे पाक मुक़द्दस कलाम मां एक आयत करीमा जो हिस्सो तमां प्यारी जमात जी खिदमत में तिलावत करण जो शरफ हासिल कयो आ। दुआ फरमाइंदा अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे महबूब नबीन जे सरदार आमना जे लाल मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके रब्बुल आलमीन मो गुनाहगार बदकार सियाकार के मज़कुरा कलिमात जो तर्जुमो ऐं उन्हीअ सां मुतालिक चंद महबत वारियों गालियों अमा प्यारन मुसलमान भाईरन जी खिदमत आलिया में अर्ज करण जी तौफीक ऐं हिम्मत नसीब फरमाए। बुद्धि करे समझी करे तवाई असा के अल्लाह तबारक व तआला उन जे मथा अमल जी तौफीक अता फरमाए। प्यारा मुसलमान भाईरो, मुखा पेरी हजरत अल्लामा व मौलाना क़िबला साईं शाहिद रजा अतारी दामत बरकातुहुल आलिया बेहतरीन इल्मी खिताब फरमायो। अल्लाह ताला तमाम सां सभिन के उलमाए अहले सुन्नत जे फरमोदात अमल जी तौफीक अता फरमाए। अजो को ही अजीमो शान प्रोग्राम हजरत क़िबला फजाइल माआब आशिक रसूल मुहिब उलमा व सुलहा आले नबी औलाद अली हजरत क़िबला सैयद सखी साईं गुलाम शाह जिलानी दामत बरकातुहुल आलिया ऐं साईं जिन जे बचड़न ऐं रिश्तेदारन जे तरफा अल्लाह ऐं अल्लाह जे महबूब जी रजा ऐं रहमत हासिल करण जे लाइ ही प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आ। अल्लाह पाक शाल दस्तगीर जे बचड़न जे सदके तवाई असां जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में कबूल ऐं मंजूर फरमाए। प्यारा मुसलमान भाईरो, अल्हम्दुलिल्लाह तवाई असां खुश नसीब आयूं जिनके अल्लाह रब्बुल आलमीन जिंदगी में एक मर्तबा वरी भी रमजान शरीफ जो रहमत वारियों घड़ियों नसीब फरमाई। यकीनन उवे मानो खुश नसीब आहिन जिन रमजान शरीफ में पांजे रब्बुल आलमीन के राजी कयो, अल्लाह जी इबादत कई, नमाजों पढ़ियों, रोजा रखिया, पांजे गुनाहान जी माफी वरती। कल कयामत चे ॾियारे अल्लाह तबारक व ताला उन रोजेदारन जे ला, रमजान शरीफ जे आबिदन जे ला
रब्बुल आलमीन पंजी बारगाह में एक खास दावत जो एहतमाम ऐं इंतजाम फरमाइंदो। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान आ, महबूबन फरमायो त जन्नत में हिकड़ो दरवाजो आ जेके बाबुर रयान चयो वेंदो आ। उन बाबुर रयान मां उहे माण्हू गुज़रंदा जिन रमजान शरीफ जा रोजा रखिया हूंदा, जिन रमजान शरीफ में पंहिंजे रब करीम जी इबादत कई हूंदी। उन बाबुर रयान जी ख़ुसूसियत छा है? दरवाजा त ॿिया बि जन्नत जा आहिनि, रस्ता ॿिया बि जन्नत जा आहिनि, पर बाबुर रयान जी ख़ासियत छा है? उलमा इकराम फरमाइनि था तो रोजेदार जीअं जो बाबुर रयान मां दाखिल थींदा त उन्हनि खे बग़ैर हिजाब ऐं पर्दे जे अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार नसीब फरमाए। वे अल्लाह जो दीदार कंदा, अल्लाह पाक जो दीदार, अल्लाह पाक जी ज़ियारत रब्बुल आलमीन तव्हां सां के नसीब फरमाए। मुझे का आयत सगोरी पढ़ी आ, उन जे मफ़हूम ऐं माना खां पहिरीं मिली करे मुझे महबूब जी बारगाह में एक मोहब्बत वारो दुरूद शरीफ पढ़ो त मां अव्हां खे अल्लाह जो कुरान ॿुधाए। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जी ज़ात बा बरकात पांजे पाक कलाम में इरशाद फरमायो, शहरो रमदान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। अल्लाह ताला जी ज़ात बा बरकात इरशाद फरमायो, ऐ मोमिनो कलमे पढ़ण वारो, मुझे महबूब करीम जा उम्मतियो, मुझे महबूब पाक सां मोहब्बत रखण वारो, मां रब्बुल आलमीन अवां जे मथां ॿिया त कई इनाम इकराम कया आहिनि, पर मां रब्बुल आलमीन अवां खे रमज़ान मुबारक जो महीनो नसीब फरमायो आ। इहो रमज़ान जो उहो शान वारो महीनो आ जे मुबारक महीने में मां रब्बुल आलमीन क़ुरान के नाज़िल कयो आहे। रमज़ान जे महीने में अल्लाह जे कुरान जो नुज़ूल थियो आ। हे उहो मुबारक किताब आ, हे उहो अल्लाह पाक जो बेमिसाल कलाम आ, जंहिंजे लाइ मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मुझे महबूब करीम जो आखिरी जॾहिं खड़ियूं हुयूं, हबीबल करीमन जो आखिरी जॾहिं दौर हुयो, मुझे महबूब पाक जा सहाबा इकराम परेशान हा, बेहाल वेठा हा। महबूबल करीमन जे बारगाह में मिड़ी अचे गॾु छा हाज़िर थी करे अखियुनि मां नीर वाहे करे अर्ज़ कयूं, या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, अवां बज़ाहिर ही दुनिया छॾे रहिया आहियो, पर असां के कंहिंजे हवाले करे था वञो, असां के कंहिंजे सहारे भरवसे ते छॾे था वञो। त मुंहिंजे महबूब पाक फरमायो, मुंहिंजा प्यारा ग़ुलामो, मां मुस्तफ़ा करीम तव्हां सां गॾु आहियां, मां अवां के निंधण को नथो करे वञा, अवां के बेसहारो नथो करे वञा। तरक़्तो फ़ीकुम सकलैन, ऐ मुंहिंजा प्यारा ग़ुलामो, मां तव्हां जे दरमियान में ॿ भारी ॿ वज़नी शयूं छॾे थो वञा, अवां उनखे मज़बूती सां पकड़जो, भले आसमान फाटी पवे, ज़मीन हिली वञे, जबल पाजी जॻाए छॾे वेंदा, पर अल्लाह पाक अवां जो ईमान महफूज फरमाईंदो। केड़ा भी दुनिया में फितना अचन, केड़ा भी दुनिया में फसाद अचन, पर अवां जो ईमान केॾा न वेंदो।
पर शर्त के जेके बचीज़ूं तव्हां के मां ॾेई थो वञा उन जी दामन के तव्हां मजबूती सां पकड़ो। असाबन अर्ज कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह पो उहे ॿुधायो कहिड़ियूं बचीज़ूं आहिनि। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान लगा उन्हनि ॿ शयूं उहे ही आहिनि। हिकिड़ो अल्लाह पाक जो बेमिसाल कलाम, अल्लाह पाक जो किताब कुरान शरीफ आ, ऐं ॿियो मां मुस्तफ़ा जो अहल बैत अतहार आहे। बचीज़ अल्लाह जो कुरान ऐं मां मुस्तफ़ा जो आल। मुंहिंजा बचड़ा इन्हनि जे दामन सां वाबस्ता थी पइजो। मुंहिंजे बच्चन जी खां कॾहिं जुदा न थीजो। मुंहिंजे बच्चन जी सोबत में रहजो। मुंहिंजे बच्चन जी मोहब्बत में रहजो। मुंहिंजे बच्चन सां प्यार कजो। पोइ असहाब अर्ज़ कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अवां जे बच्चन सां मोहब्बत जो मकाम कहिड़ो आहे? अवां जे बच्चन सां मोहब्बत जो सिलो छा आहे? त मुंहिंजे महबूब करीम फरमायो अला व मम्मात अला हुब्बे आले मुहम्मदिन मात शहीदा। ऐ मुंहिंजा प्यारा गुलामो जेको मुंहिंजी बच्चन जी मोहब्बत में मरंदो भले बुखार जी वजह सां या ॿिए कंहिं आरज़े जी वजह सां उन जो मौत थे, पर जॾहिं क़यामत जे ॾियारे उथंदो अल्लाह पाक उन के शहीद जी जमात में उथारींदो। जिन जो नबी पाक जे बच्चन सां प्यार आहे। असां अल्हम्दुलिल्लाह खुश नसीब आहियूं। असां जो इहा खुश नसीबी आहे जो अज भी असां जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी औलाद जी दामन में असां जी वाबस्तगी आहे। मुझे महबूब जा बचड़ा हजरत केबला सैयद बादशाह साईं गुला शाह जिलानी दामत बरकातुल आलिया जे सूरत में मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ये अल्लाह जे महबूब जो घरानो मुझे महबूब करीम जा बचड़ा मुझे महबूब करीम जो खानदान आली शाला मुझे हबीब करीम फरमायो इन सा तमा दामन इन जे दामन सा वाबस्ता रहजो। पो मुझे साईं हिय भी फरमायो अना शफी अल्लाहु यौमल क़यामत अल मुकरमुल इतरती जेको दुनिया में मुझे बच्चन जी इज्जत कंदो क़यामत जे ॾारे मां मोहम्मद जी उनके शफाअत नसीब थींदे। जेको नबी पाक जे बच्चन जी इज्जत करे इन इरादे सां त सैयद ज़ादो आ रसूलुल्लाह जे बाग जो गुल आ मुझे महबूब जो बचड़ो आ खुदा जो कसम आ ऐं चवंदो आहियां त नमाज जे ला रोजे जे ला हज जे ला ज़कात जे ला अल्लाह तबारक व तआला मखसूस सवाब अजर मुकर्रर कया है। पर खबर थी नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे बच्चन सां मोहब्बत करण जो सिलो छाहे। मुझे महबूब जे बच्चन सां जेको वफादारी कंदो आहे उन जा पियो अजर ऐं सवाब पंहिंजी जा, पर ही उहा इबादत आहे जेको मदीने वारो मीर पान ते एहसान न रखंदो आहे अल्लाह जो महबूब दुनिया में ही उन जो बदलो ॾेई छॾींदो आहे। असां जे सिंध जो एक मशहूर कामिल वली थी गुजरियो आ सी मखदूम मोहम्मद हाशिम खट्टी रहमतुल्लाह अलैह। असां जो सुमरो हो अल्लाह पाक साईं के वडो मकाम अता फरमायो। एकड़ो से मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी ही बुजुर्ग बियो आ मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह ती वो वक्त जो कामिल वली आ जो साईं जे दौर में हिकड़े वाणी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कई हुई मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जे दौर में। पोइ जॾहिं मामलो साईं वटि आयो पाण फतवा लिखियो त इन वाणीअ खे क़त्ल करण वाजिब छो त गुस्ताखे रसूल जी हिकड़ी सज़ा सर तन खां जुदा। गुस्ताखे रसूल सां बि का बि रिआयत न कबी। ओ मुझा प्यारा मुसलमान भाइरो फतवा वठण वारा फतवा लिखाए आया
पर उन्हनि खे इहो इबहाम चो जे कॾहिं वाणीअ खे क़त्ल कंदासूं शहर में फसाद थी पवंदो। सही मखदूम मोहम्मद हाशिम खट्टी फतवा ॾिनी आ चो त लिल उशाक मज़ाहिबुल आशिकन जा मज़हब जुदा हूंदा आहिनि। उन खां बहितर आहे साईं जे फतवा ते अमल करण खां पहिरीं साईं जे उस्ताद हज़रत मखदूम ज़ियाउद्दीन ठठवी रहमतुल्लाह अलैह खां इन फतवा जी तस्दीक कराए वञे। पोइ जेकॾहिं साईं बि इन जे तस्दीक कए त अमल कयो वेंदो, जेकॾहिं तस्दीक न कए त अमल कान कबो। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, उहे फतवा वठण वारा फतवा खणी करे हज़रत मखदूम ज़ियाउद्दीन ठठवी जे बारगाह में आया। क़िबला साईं मोहम्मद हाशिम अवां जे शागिर्द हीअ फतवा ॾिनी आ, अवां हिन खे कहिड़ी निगाह ऐं नज़र सां ॾिसो था। हज़रत मखदूम ज़ियाउद्दीन ठठवी रहमतुल्लाह अलैह जंहिं वक़्त में इहा फतवा पढ़े आहे, पाण फरमान लॻा मोहम्मद हाशिम इहा फतवा ग़लत ॾिनी आ, मां इन जी तस्दीक नथो करे सघां। उस्ताद इख्तिलाफ पाण फरमान लॻा हिन फतवा अंदर मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह हिकड़े गैर मुस्लिम ते हद जारी कई आहे। आऊं इन जी ताईद नथो करे सघां, पर तव्हां छॾे वञो, मां वरी किताब ॾिसां, मुतालो करियां, सुभाणे तव्हां खे इन जो जवाब मिलंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, फतवा वठण वारा फतवा छॾे रवाना थी विया। रात जो टाइम चो आहे, हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह जो उस्ताद हज़रत मखदूम ज़ियाउद्दीन ठठवी रहमतुल्लाह अलैह सुतो आ त ख्वाब जे हालत में मुझे महबूब मदीने वारे साईं खे पंहिंजो दीदार करायो आहे। अल्लाह पाक तोखे मूंखे भी महबूबन जो दीदार नसीब। अल्लाह अल्लाह जिन दीदार कई उहे पूरी जिंदगी महबूब अल्लाह तड़पंदा रहिया। रब करीम तोखे मूंखे महबूबन जी ज़ियारत नसीब फरमाए। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह किताब रहमत में लिखियो आ त जंहिं भी माण्हू जी इहा तमन्ना हुजे त मूंखे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थिए, वो पंहिंजो मामूल बनाए रोज़ानो बावजू थी करे मदीने पाक ॾांहुं मोह करे 100 मरतबा सलात पढ़ी जेको सुम्हंदो तेसी न मरंदो जेसी उन दुनिया में महबूबन जो दीदार न कयो आहे, जेसी दुनिया में महबूबन जो दीदार न कयो आहे। पो जिन ज़ियारत कई उहे तड़पंदा रहिया, रोअंदा रहिया, हीअं पिया चवंदा, जब आधिया रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो, मुंहिंजी निंड नेणनि जी पिटी मूंखे हो त हर हर याद पियो। अजब आधिया रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो, मुंहिंजी निंड नेणनि जी पिटी मूंखे हो त हर हर याद पियो। इश्क बारण बारिया मूं मग मदीने जा सारिया मूं मग मदीने जा सारिया, घोड़ा घर किया खारिया मूंखे रात रहबर याद पियो, मुंहिंजी निंड नेणनि जी पिटी मूंखे हो त हर हर याद पियो। अजब आधिया रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो, मुंहिंजी निंड नेणनि जी पिटी मूंखे हो त हर हर याद पियो। जिन ज़ियारत कई हज़रत मियां अब्दुल गफूर हमायूनी शरीफ वारो रहमतुल्लाह अलैह,
शिकारपुर में सांजी मज़ारपुर अनवार ही वो वक्त जो कामिल वलिया जो असांजे सिंध में सब का पहिरीं जेको वहाबियत जो बुनियाद रखियो हो वो उबैदुल्ला सिंधी रखियो। उनका अग में सिंध में को वहाबी कोन हो। पो मौलाना उबैदुल्ला सिंधी सा मुनाज़रो कयो हो मौलाना सी मखदूम अब्दुल गफूर हमायूनी शरीफ वारे रहमतुल्लाह अलैह। ऐं मुनाज़रे जो को मौजू हो सो ही हो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाजिर नाज़िर आहिन या न। उबैदुल्ला चयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाजिर नाज़िर ना है। सही मखदूम अब्दुल गफूर हमायूनी शरीफ वारो फरमा लगो यो तुझो अकीदो आशिकन जो तकीदो ही हाजिर नाज़िर मुहिंजो साईं हुक्म खुदा सा आहे अहले सुन्नत वारो अकीदो यार इयो ही आहे। तू न ॾिसी तो आहे तुझे अख जो कुसूर नबी साईं नूर नबी साईं नूर शान रसालत मौला जाने बेखे ताकत ना है। मालिक जो महबूब मोहम्मद कोने के का दूर नबी साईं नूर नबी साईं नूर उबैदुल्ला चवण लॻो न मौलाना मुनाज़रो थींदो तू भी अच या मां चा। हजरत मौलाना अब्दुल गफूर हमायूनी शरीफ वारे फरमान लगा उबैदुल्ला मुझे महबूब करीम जे नामूस जो मसलो आ रसूलुल्लाह जे इज्जत जो मसलो आ। तारीख तू मुकर्रर कर डी तू मुकर्रर कर मां इंदस मुखे यकीन आ अल्लाह पाक मुखे कामयाबी नसीब फरमा दो। उबैदुल्ला छा कयो जुमे जो डी रखी पंहिंजे मदरसे में साईं के चें जुमे जो डी आ तव्हां भी मूं वटि अचो मुनाज़रो भी थींदो नमाज भी गॾिजी पढ़ंदा। हजरत मौलाना अब्दुल गफूर हमायूनी शरीफ वारो रहमतुल्लाह अलैह तने तना निकरे पियो आहे। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मुझे महबूब पाक जे नामूस जो मसलो आ मुझे हबीब करीम जे इज्जत जो मसलो आ। अकेलो निकरी पियो आहे मानू चवण लगा ओ अब्दुल गफूर हमायूनी वारा उबैदुल्ला सिंधी वडो आलिम आ उन जा कई शागिर्द आहिनि उन जी वडी लाइब्रेरी आहे। तू हथे खाली वञी रहियो आहे न को तो वट किताबा न को तो वट को मुहाफ़िज़ा न को तुझो को शागिर्द तो सां गॾु आहे। पाण फरमा लगा मां जंहिंजे ख़ातिर वञी रहियो आहियां उन महबूब मुझे हाल खां वाक़िफ़ आहे। फरमा लगा जंहिंजे लाइ निकितो आहियां उनके खबर तो ते आ मोहम्मद तवक्कल जॾे जी तू ही लज सुञाण पंहिंजे तॾे जी तो ते आ मोहम्मद तवक्कल जॾे जी तू ही लज सुञाण पंहिंजे तॾे जी। ॿियो केर ॿुधंदो दर्दन जुदा हूं अवामी नबी साईं मुहिंजूं निगाहूं तोरे लतर दी कश्ते बुॾे जी तू ही लज सुञाण पंहिंजे तॾे जे। महबूबन ते तवक्कल कर अल्लाह जे महबूब जो नालो खणी हजरत मखदूम अब्दुल गफूर हमायूनी वारो रहमतुल्लाह अलैह निकरे पियो आ।
मुझा प्यारा मुसलमान बारो वहां बिन जे मदरसे में उबैदुल्लाह सिंधी वटायो वा मुनाज़रो शुरू चो आहे दलाइलन जे पुठा दलाइल आया सवालात जे पुठा सवाल आया सवालो जवाबात जो सिलसिलो हलंदो रहियो आ मुझा प्यारा दोस्तो मुनाज़रो एतिरो त तवील थी वियो आहे एतिरो त टाइम वधी वियो आ जो जुमे जी नमाज त ख़त्म थी वई आ असुर जी आज़ान आए आहे विची जी आज़ान अची वई जरे असर जी आज़ान आई उबैदुल्लाह सिंधी मौलाना अब्दुल गफूर हमायूनी शरीफ वारे के तानू हणी चयो मौलाना तू हाजिर नाज़िर जे बहस में लगो पियो ये तो अल्लाह जो फर्ज नमाज भी कौन पढ़ी आ सही मुर्की करे फरमान लगा मौलाना साहब असा नमाज सिर्फ पढ़ी ना है अल्हम्दुलिल्लाह असा जमात के पढ़ाया आया असा सिर्फ पढ़ी ना है पढ़ाया आया आहियूं उबैदुल्लाह सिंधी चवन लगो मौलवी साहब हेडो कूड़ मुझे सामू वेठो आहे हिता हलियो भी कोन आहे पान फरमा लगा उबैदुल्लाह तोखे मुझे गाल ते भरवसो कोन इंदो तू पंजा शागिर्द घुरा पंजा मुरीद घुरा पंजा मोचकद घुरा उन का पूछा जे तुझे मस्जिद में जुमे जे तकरीर के कई हुए अजे जुमे जो खिताब के कयो हुयो अजे जुमे जी नमाज के पढ़ाए हुए जदे उबैदुल्लाह सिंधी जी शागिर्दन का पुछो आ उवे चवन लगा उस्ताद अज असा जे मस्जिद में वाइज भी मौलाना अब्दुल गफूर कयो आहे खुतबो भी साईं पढ़ियो आहे त नमाज के जमात भी साईं कराए आहे जमात भी साईं पढ़ाई आहे हजरत मौलाना अब्दुल गफूर हमायूनी शरीफ वारो रहमतुल्लाह अलैह फरमा लगा मौलवी साहब अरे तू मुझी हकीकत के नथो समझी सके मां त रसूलुल्लाह जे गुलामन जो भी गुलाम आया तू मुझे हकीकत के नथो समझी सके तू मुझे हबीब जे हकीकत के छा समझंदे तू मुखे न तो समझी सके आशे फरमाए दुआ चाहे तो इशारों से अपने काया ही पलट दे दुनिया की चाहे तो इशारों से अपने काया ही पलट दे दुनिया की ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा वो कामल वली एक रात तो सुता पिया हा तो ख्वाब में मुझे महबूब साईं मौलाना अब्दुल गफूर के पांजी ज़ियारत कराए पर मंजर इहो ॾेखारियो आ मुझे महबूब जी बारगाह लगी पई आ कईं आशिक वेठा हा कईं गुलाम वेठा हा दस्तरखान लगो पियो आ मेहमान मानी खाई रहिया आहिनि मुझो महबूब मेज़बानी जा फराइज़ सर अंजाम ॾेई रहियो आहे आलीशान दस्तरखान लगो पियो आ सही ख्वाब जी हालत में निंद जी हालत में दस्तरखान ते वेठो आ पर रसूलुल्लाह जी शान में शेर भी लिखे ख्वाब में लिखे पयो तुझे शाहे दस्तर खान मथे मेहमान हजारे मान रुगो तुझो हुस्न हबीब अजीब दसी हैरान हजारे मान रुगो कई मस्त थिया मज सूब बन्याम स्थान हजारे मान रुगो कई इबरूते शहीद कया
साईं नाज़ मज़ीद मुरीद कया रे नाने दीद खरीद कया सुल्तान हज़ारे मानर गो शायरी कंदे 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 इन गज़ल जा साईं तकरीबन 70 बंद लिखिया 70 मिसराऊं लिखियूं ओ मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो अचानक साईं जे अख खुली पया अख जो खुली त मुंहिंजा प्यारा दोस्तो मुंहिंजे महबूब पाक जी महफिल वारो मंज़र ज़हन में रहिजी वियो आहे हज़रत मखदूम अब्दुल गफूर हमायून शरीफ वारो रहमतुल्लाह अलैह उन महफिल के याद करे सारो कतार रुअण लॻो आहे ईअं पियो रुवे जीअं बिछड़ियल बच्चो पंहिंजे अमल लाइ रुअंदो आहे साईं जी नंढड़ी न्याणी आहे उहा उथी आई आहे बाबे खे सम्झाइण लॻे बाबा हिन वक़्तु तव्हां छाजे लाइ रोई रहिया आहियो कहिड़ी तकलीफ़ तव्हां खे रुआरियो आहे पाण फरमान लॻा मुंहिंजी न्याणी जिन नूर